दिलेर सिंधी जे अॼु जी गॾिजाणीअ में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। इंसान पंहिंजे इंसानियत जी राह ते अॻिते वधंदो रहे ऐं उन्हनि खे पंहिंजे इंसानियत जे राह ते हलण में का तकलीफ़ पेश न अचे त रहनुमाईअ लाइ बार बार धरतीअ ते संतनि, पीरनि, पैगंबरनि जनम वरितो आहे ऐं भिटकियल, दुखी, परेशान माण्हुनि जी रहनुमाई कई आहे। अॼु असां ख़ुशकिस्मत आहियूं जो अॼु जी दिलेर सिंधी जी गॾिजाणी में असां सां गॾु मौजूदु आहिनि हाज़िर स्वरूप साईं सादराम साहिब जी, पूज्य ॾेवड़ी साहिब संत सतराम धाम रहड़की साहिब सिंध जा गादी नशीन। दिलेर सिंधी जी अॼु जी गॾिजाणी में तव्हांजो स्वागत आहे। साईं जन, असां पहिरीं इहो ॼाणणु चाहींदासीं त तव्हांजो जनम सिंध में किथे थियो? सचो सतराम, सभ खां पहिरीं त जंहिं प्यार ऐं मोहबत सां इन कार्य खे अॻिते वधाए रहिया आहियो उन जे लाइ सभिनी खे संत सतराम धाम राड़की साहिब सिंध जे तरफ़ां आशीर्वाद ऐं धन्यवाद। राड़की साहिब सिंध में जनम थियो संत सतराम धाम जी प्यार भरी भूमि ते, ऐं इन वक़्त में उते ई रहण ऐं वसण सभु कुझु उते ई आहे। असां ॼाणणु चाहींदासीं त तव्हांजी किताबी शिक्षा किथे शुरू थी ऐं तव्हां केतिरी पढ़ाई कई? जॾहिं मुंहिंजो जनम थियो त 6 ॾींहंनि जो मुंहिंजी मां गुज़ारे वई। अच्छा। इन करे पोइ वरी मां नानाणनि में रहियो शुरू में। त हीअ जॻह मम्मी दयाराम महाराज जेके आहिनि नानाणनि एक्चुअली बसि जो ॻोठ हूंदो पुष्कर जलवायुनि खां तक़रीबन 5 किलोमीटर। इन करे शुरूआत पंहिंजी उते थी त पहिरियों क्लास में उते पढ़ियो। उन खां बाद ॻोठ छॾे करे वरी इहे जरवारनि आया लॾे करे, इन करे सेकेंड नानो जरवार शिफ्ट थी आयो उतां। पूरो गांव जो गांव जेको हुयो सॼो ॻोठ पाणे शिफ्ट थी करे आया जेके ई हूंदो हुया। ऐं हिननि जो जेको ॻोठ हुया ई सॼा पाण में, ॿियो को धारे हुयो बि कोन, हिकिड़ो बि कोन। इन करे सेकेंड क्लास मां उते पढ़ियो। वरी टियों राड़की में आयुमि जिते मुंहिंजो घर हुयो, 3 क्लास में उते पढ़ियो। वरी 4थो क्लास ॿाहिरि में हिकिड़ो समेजन जो ॻोठ थियो, असांखे थोरो पंहिंजो साल वरी मां उते पढ़ियो। 5 क्लास थोरो परते पहुतो, इन करे छॾे करे भुटे जो ॻोठ थियो, वरी 5 क्लास मां उते पढ़ियो। इन करे एजुकेशन हिकु साल जी पंहिंजी क्लास थी रही, शुरूआती प्राइमरी, लेकिन पोइ मां मैट्रिक ताईं की कई। फर्स्ट ईयर इंटर में शिकारपुर खां कई, BCom सखर खां कई, वरी ला खैरपुर खां कई, MA शिकारपुर खां कई। त तव्हां पढ़ाई पूरी करे जीवन खे अॻिते वधाइण जे बारे में कीअं वीचार हुया उन वक़्तु जॾहिं तव्हां पढ़ाई करे निकिरंदो आहे त हर कंहिं में हिकिड़ो जोश अलॻि हूंदो आहे? त उन वक़्तु सर्विस ऐं कारोबार मां ॿई कया, एग्ज़ामिनेशन शुरू खां वास्तो रहियो। पोइ 90 में वरी साईं जो थियो, साईं अॻु में उन खां बाद वरी पोइ जेको मालिक चाहे उहो ई थींदो, इन करे उहो ई कुझु थियो। इन तरफ़ां तव्हां रूहानियत ॾांहुं कीअं माइल थिया? एक्चुअली असांजा 2 पहलू रहिया आहिनि। हिकु आस्थान जे हवाले सां, ॿियो ख़ानदानी बैकग्राउंड। छाकाणि जेको असांजो पंहिंजो ज़ाती ख़ानदानी बैकग्राउंड आहे उहो ज़मीनदार घराणे सां आहे। सिंध जो जेको असांजा वॾा जेके हुया एक्चुअली जरवारनि जा दिदबगर साहब, त उन वक़्तु असांजो जेको वॾो ॾाॾो हो उन वक़्तु उनजी जेका ज़मीन हुई उहा 22,000 जरेब हुई। जरेब माना एकड़ में 11,000 एकड़। उन वक़्तु उहो तक़रीबन तालके जो 2 नंबर वॾे में वॾो ज़मीनदार हो जेको असांजो ॾाॾो हो। इन करे उनजो वास्तो हुते गहरो रहियो। उन खां बाद वरी जॾहिं असांजो जेको पोइ वॾे ॾाॾे जी ज़मीन जेको असांजो ॾाॾो थियो, पोइ उन्हनि जा 2 छोकिरा जेको साईं सतरामदास जूं न्याणियूं हुयूं, इन करे उते उन्हनि जी शादी थी। उहे पंहिंजा न्याणा हुया साईं सतरामदास साहिब जा।
इन करे उन्हनि पंहिंजी पुट खे औलाद कोन रखी, तंहिंजे करे पोइ भगत साहब खां बाद में सॼे ॾाॾे वारनि उहो जेको आहे शेवा उन्हनि खे हुई। त इन करे ज़मीनदारी ऐं फ़क़ीरी ॿई घराणा जेके नी उहे असांजी पैलेट में इहे खणी चऊं। इन करे असांजो अंदाज़ हलणु उहो ॿिन्ही खे गॾु खणी करे हलंदो आहे, हिकु ॾांहुं हलंदो आहे तक़रीबन। इन जे करे उहे ॿई चीज़ूं जेके नी